बात खोल ना हाली बी चेक करीस बस खंड करो मरीज़ न हैरानी में मूंखे बीमार करण वारो हिकु स्टूडेंट आहे ॿिया पुलिस वारा डॉक्टर छो हिननि तोखे वात में गॾियूं हयूं आहिनि खोल आ कर आ वॾो खोल अरे बात तू न खोल न खोल तो बात ना खोलनो बस ही चवंदो अरे छोरा बात तो खोल तो वरी हाणे मांजो वरी डला हां चल बात छोरा बात खोल अरे छोरा वात खोल आ कर ठीक है वात हाणे चल बात थई कोडरियो गन थई कोडे जगह डॉक्टर साहब बात न खोल रहा है न तो वडो गंद थींदो न खिलींदो थोरो सही चप न खोल सही गरीब वेठो आहे, हेठ के हां छा हुयो इहा ॻाल्हि मञनी न था चई बीठो अंदर पेट्रोल भी महंगो हाणे इहा ई ॻाल्हि त स्टूडेंट मञनी न था हल चिड़ वारे अंदाज में अरे जट जा पुट पो 10 बार मुखा पुछी तू जणिया आया हिते छा ले आयो आ उथी ता निकर डॉक्टर साहब चलो डॉक्टर साहब चलो स्टार्ट हो गया इते तो डॉक्टर साहब अरे छड़ी खेले ये मत सुठो सवाल अथव पुछे भले पुछे पर मां इनी जे लाइ थोरे आए ते पुट वरी कयो यार वरी अरे चंगो ॻाल्हाया पियो कीअं करी हां हे भी खिलयो मां भी खिलयम हाल तू स्टार्ट है चलो शुरू करो तो खिलाण हेटे न हे हां बस भाड़ो गालाए तो अरे खेल ना कहते सुन हैरानगी में मन दियो न ना सीन कौन सा था हां सानू हलाल फकीर आलू हम कैमरा से निकल कब्जी तोड़ दवा दे तू कपड़ो धोने फड़ तो करे गर्मी में हो वजन था पिया